नाज़िन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मलीर में बहरिया टाउन इंतजामिया तरफां ॻोठनि ते कार्रवाई जो नोटिस वठी छॾियो आहे। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर गुलशन शेख। जी गुलशन, छा तफ़सील आहिनि? जी, पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बहरिया टाउन पारां उन्हनि खे बिल्डोज़ करण जो सख़्त नोटिस वठंदे उतां जे मुख्तियार कार खे फौरी तौर ते मुअतल करे छॾियो आहे। उन खां सवाइ गदाब टाउन में अमन अमान जी सूरत-हाल खे बरक़रार न रखण ते SHO गदाब जेको आहे त उनखे बि मुअतल करे छॾियो आहे ऐं उन जे मौक़े ते सैयद नासिर शाह इतलाक़ खाते जे सूबाई वज़ीर चयो आहे त असीं कॾहिं बि जेको आहे त मक़ामी माण्हुनि सां ज़ुल्म थियण न ॾींदासीं ऐं उनजो बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नोटिस वरितो आहे। जेके बि माण्हू उन में मुलविस आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी ऐं सख़्तु कार्रवाई कई वेंदी ऐं जेका बि सरकारी मशीनरी इस्तेमालु थी आहे उन ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वेंदी ऐं हुननि चयो त असांजो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजे मक़ामी जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयूं। जी गुलशन, अवां जी महिरबानी।